मुसलमान पानी जाते पाड़ो खुशाए पाड़ो पानी जाते अच्छी गाड़ी वारो अपो खुशाए कसम आला जो गोसपुर जो वाणे माके पे जवे मैं कसम खा देवा तो गोसपुर जो वाणे पे जवे बोलता वेडिया चाय पियाली मैं जो छा गाला कि उसे कुरान भी तां जो सच्चो काबो भी तां जो सच्चो अल्लाह भी तां जो सच्चो नबी भी तां जो सच्चो पर बोलता ता मुसलमान सच्चा ना आयो मां जो छो कि असां तवाफ कंदा हूं बुतन जो तवां तवाफ कंदा हो कब्रुन जो मां जो बियो कि असां पांचे त कुरान जो कसम न पांचे त मंदिर ऐं बड़ी जो कसम न खणंदा हूं पर तवां जे कुरान जो कसम भी असां न खणंदा हूं मौलवी साहब तवां वहल करे छॾियो आहे हेॾो बि कुरान विच मस्जिद मां पंहिंजूं खयूं था वञो पखा खयूं था वञो मौलवी साहब असां वाणे न खणंदासीं तव्हां था सच जी तव्हांखे त कोन थो चवां तव्हां खणंदा हो या ॻाल्हि दिलि सां लॻे वठी हेॾां बि कुरान पैठी वई पखो वियो जय हिलाल हराम समझायो कुरान अबे अम्मा जी सुना मस्जिद में बैठी मुसलमान का महबूब बने ढील बाकरी कोल ही मारे जा अल्लाह जो जिक्र छड़ियो आ नमाज छड़ी आ दीन छड़ियो आ उलमा सां तालो खत्म कियो आ तॾहिं दर बदर थियो तॾहिं परेशानी कसम त हेड़े हेड़े ॻाल्हि ॿुधो कसम त वालाज कॾहिं ढील बाकरी मारे जा कोल ही विढ़ांदे ॾिठव ॿुधव कॾहिं ॿुधो त ॿ होॾूं ज़ख़्मी थी पिया ॿ होॾूं भला विढ़ंदे ॾिठव ऐं मुसलमान त कोन ॾिठा अथव भला ॿी ॻाल्हि त ॿुधो कदकोट जी बाज़ार में कॾहिं वाणे जी माई खे बग़ैर पर्दे जे कंहिं मांडली ते कंहिं रेड़ी ते कंहिं कपिड़े जे दुकान ते पटाटा वठंदे रेड़ी जे दुकान ते ॾिठो हिते आस्ते था चओ मां तव्हां सां न बाबा तव्हां मथां कावड़ो वे जज्बाती नथी हाँ बा कॾहिं ॾिठो वाणे जी माई बीठी पटाटा वठंदी हाँ ऐं मुसलमान जो कोन आहिनि न भला ॿी ॻाल्हि त ॿुधो बेनज़ीर इनकम सपोर्ट जा 15,000 अचनि था भले वठो मां तव्हांखे ना कोन थो कयां मालिक सुतो पियो आहे जोण से वॾो को कंदकोट अची पहुती कतार लॻी पई त थोरी ऊंधी थी किरे तवजो आहे सुबुह जो उथी करे पुछंदो पुट हाणे माणे किथे अची वई आहे पैसा वठण जी भलो कीअं होटल वारे खे चवंदो दूध पती विझाए दूध पती तोखे कच्चर जो पानी पीआर जे फाड़ी अरे बकरी वेंदी आहे घर खां निकिरी त बि पेर खणंदा हुया छॾे ॾींदा हो त मर वञे नथा ॻाल्हायो बकरी जे वेंदी आहे घर खां त पेर खणंदा हुया जंहिंजो फसल अचे त ठेले बकरी जो बि पेर खणंदो आहे 8 नंबरनि जी जोड़ ते सुबुह जो निकिरी वई आहे अरे बीमारी पड़ी भले पैसा वठणा आहिनि मर्द औरत जो ढकु आहे पंहिंजी घरवारी सां पंहिंजे बचनि सां न्याणी हुजे अम्मा हुजे पाण गॾु वञो ऐं तव्हां न तव्हां छापर वटे करे वेहो दूध पती ॾिजाए ऐं बाक़ी माई अकेली छॾे ॾियो पोइ सुबुह जो 5 थी विया वई आहे शाम जो 6 ताईं मोटे हाणे हे भाड़ी कीअं पुछंदो त पैसा न ॾींदसि न वापसि ॻाल्हाए नथा हा वाणे जी माई बि परदे सां हे हकल चाबी सौदो भलो बि वठंदमि सुठो बि सस्तो बि कीअं पुछे हे पुछंदो अरे वाणे जूं मायूं बि कोन थियूं निकिरनि नबी से फरमायो जॾहिं बेपर्द जूं थींदी सिना जा दर खुलंदा जॾहिं सिना आम थींदी कबाइली घेरा थींदा जॾहिं कबाई घेरा थिया कई कोंधर पुट कुसमा न भील विढ़नि न बागरी विढ़नि न कोली विढ़नि मार मारंदा थी अथव हिक ॿिए खे वठ वठा लॻी बि अथव कुरान मस्जिद में पिया आहिनि पिया मुसलमान पखा पेटियूं खयूं था वञनि जॾहिं अचु तॾहिं मुसलमान जूं मायूं तॾहिं मां कैर थी आहियां भाड़ियां ते बैर थी आहियां नबी ने फरमायो कई उस जन्नत में न वेंदो आख़िरी ॻाल्हि तवजो नबी ने फरमायो कई उस जन्नत में न वेंदो नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा आखिर ताईं जेके साथी जागिन था उहे नारे जो जवाब ॾियनि शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त उस जन्नत में न वेंदो साहबान को से तई उस खेरा कि बेगैरत जंहिंजी ज़ाइफ़ा आज़ाद घुमंदी वते ख़बर बि अख ते कंट्रोल नथो करे बेगैरत जन्नत में न वेंदो तोड़े काबे जो तवाफ़ करे मरे
ओॾे जोण ते चढ़त ते कोन कावड़े जे खां मुल्हनि ते वेठा मुल्हनि विञाए जेके मानी न आहे मिलंदी जंहिंजी सुबुह खां वठी शाम ताईं जोड़त बाज़ार में घुमंदी वरंदी आहे सिजल ते रक्शे वारे सां घर पहुती आहे उहो बि मौलवियुनि ते कावड़े वेठो आहे मुल्क मुल्हनि विञायो अड़े तुंहिंजे वॾनि जा नेका पढ़िया थिए खिलाड़ी पुट पैदा थिए तॾहिं उलमा खे ॻाल्हाए तुंहिंजे वॾनि जा नेका न पढ़ंदा उलमा तूं हरामी पैदा थिया त उलमा खे न ॻाल्हाया तुंहिंजी इज़त ऐं गैरत जा चौकीदार जमीअ जा आलम अथई उलमा ते बकवास न कयो तौबा कयो घरनि में पर्दा कयो खणियो बदम पिया वियाई खे तव्हां असांजे हथ जी वठी आहे वाहिद क़ुरान ॿुधी तौबा कयो अॼु असां मां बि तव्हां बि तौबा कयूं 5 वक़्त निमाज़ी थियो ज़ुल्म ज़्यादतियूं छॾियो घरनि में पर्दा कयो दुआ अल्लाह से मुंहिंजा हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह से सबूरनि जो अचण वेहण क़बूल